अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। नवैतो सुन्नतल एतिकाफ। प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम मोकिलण जूं बेशुमार फ़ज़ीलतूं किताबनि में लिखियल आहिनि, मुबल्लिगीन भी ॿुधाईंदा रहंदा आहिनि। प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। अवां भी सभई मिली करे एक भेरो ज़ोर सां दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 2 या 3 मिनटनि जो दर्स आहे, थोरो तवज्जो सां ॿुधंदो त इंशाअल्लाह तमामु घणो फ़ाइदो थींदो। हिकिड़े गुनाह कबीरा जे मुतालिक़ तव्हांखे ॿुधायां थो। अॼु जो जेको उनवान आहे उहो आहे कूड़। कूड़ तव्हांखे ख़बर आहे कूड़ जी माना छा आहे? कूड़ आहे छा? कूड़ छो ॻाल्हाईंदा आहियूं? अचो इन जे मुतालिक़ ॿुधूं था। कूड़ जी माना आहे सच जे उबतड़। सच जो जेको ज़िद आहे, सच जो जेको उबतड़ आहे, उन खे कूड़ चइबो आहे। हाणे कूड़ जी का मिसाल तव्हांखे सम्झाइण जे लाइ अर्ज़ु कयां। का शइ ख़रीद कंदे वक़्तु हिन तरह चवणु त हीअ मूंखे फलाणे वटां हिन खां घटि क़ीमत में मिली रही हुई, हालांकि हक़ीक़त इहा कान्हे का। मिसाल तौरु असां का शइ वठणु वियासीं, को कपिड़ो वठणु वियासीं ऐं दुकानदार असांखे साॻियो ई कपिड़ो ॾेखारियो त असां चयो त असां फलाणे दुकान ते वियासीं, उते इन खां घटि रक़म में मिले पई इहा शइ, हालांकि ईअं हुयो कोन। जेकॾहिं ईअं न हुयो त इहो कूड़ हूंदो। या वरी ईअं थींदो आहे जो जेको का शइ खपाईंदड़ हूंदो आहे, विकिरो कंदड़ हूंदो आहे, उहो वधीक रक़म कमाइण जे लाइ ख़रीद कयल क़ीमत वधीक ॿुधाईंदो आहे। अक्सर करे अवां बि ॾिठो हूंदो, चवंदा आहिनि यार एतिरे जी त ख़रीद ई कान्हे मुंहिंजी, मां तोखे एतिरे में कीअं ॾियां। अक्सर करे ईअं बि हूंदो आहे जो कूड़ बि हूंदो आहे, त इहो बि हिकिड़ो कूड़ जो मिसाल आहे। अहिड़ी तरह नकली, जाली या नाक़िस या जिन दवाउनि सां शिफ़ा मिलण जो ग़ालिब गुमान न हुजे, उन्हनि जे बारे में हीअ चवणु त 100% शर्तिया इलाज आहे, इहो बि कूड़ो मुबालगो आहे। इहो बि कूड़ो मुबालगो आहे। कूड़ आहे छा? कूड़ जा अहकाम छा आहिनि? शरीयत कूड़ जे मुतालिक़ चए छा थी? कूड़ ॻाल्हाइण गुनाह ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। छा आहे? गुनाह बि आहे ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। गुनाह ई जहन्नम में वठी वञण वारो हूंदो आहे। त नंढा तोड़े वॾा असांजे मुआशिरे में कूड़ जो तमामु घणो आहे। कूड़ असांखे कूड़ खां बचणो आहे, कूड़ खे सम्झणो आहे ऐं ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। कूड़ खे गुनाह सम्झणु ज़रूरियात दीन मां आहे। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। तंहिं करे जेको उनजे गुनाह हुअण जो मुतलक़न इनकारी हुजे, इनकार करे इस्लाम जे दायरे मां निकिरी काफ़िर ऐं मुर्तद थी वेंदो। जेको कूड़ खे गुनाह न सम्झे ऐं चवे त कूड़ गुनाह न आहे त उहो काफ़िर थी वेंदो, मुर्तद थी वेंदो। 3 सूरतुनि में कूड़ ॻाल्हाइण जी इजाज़त आहे। कूड़ ॻाल्हाइण जाइज़ आहे, यानी हिन में गुनाह न आहे। उहे कहिड़ियूं 3 सूरतूं आहिनि यादि करे वठो। हिकु जंग जी सूरत में, हिते पंहिंजे दुश्मन खे, पंहिंजे मुक़ाबिल खे धोखो ॾियणु इहो जाइज़ आहे जंग जी हालत में। ॿी सूरत हीअ आहे जो ॿिनि मुस्लमाननि जो पाण में इख़्तिलाफ़ हुजे, पाण में झेड़ो हुजे, पाण में न ॻाल्हाईंदा हुजनि ऐं हीअ उन्हनि ॿिन्ही में सुलह कराइणु चाहे थो, उन सूरत में बि कूड़ ॻाल्हाइण जाइज़ आहे, सुलह जी नियत हुजे। ऐं 3 सूरत हीअ आहे जो घरवारी खे ख़ुशि करण जे लाइ का ॻाल्हि वाक़े जे ख़िलाफ़ु चवे। मिसाल तौरु घरवारी ख़ूबसूरत न आहे, लेकिन असांखे चयो तूं त तमामु घणी ख़ूबसूरत आहीं, इहो बि जेको आहे इहो कूड़ जे ज़िमरे में नथो अचे, छो जो उन इंसान दिलि ख़ुशि थींदी।
कुरान पाक में मुनाफिकन जे मुतालिक फरमायो वियो आहे ऐं तर्जुमो ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे ऐं संदन कूड़ जो बदलो। सदुल फाजिल अल्लामा सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हिन आयत मां साबित थियो त कूड़ हराम आहे। हिन ते अज़ाब अलीम यानी दर्दनाक अज़ाब थींदो आहे। असां तव्हांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, कूड़ खां बचो, छो त कूड़ गुनाह जी तरफ़ वठी वेंदो आहे ऐं गुनाह जहन्नम जो रस्तो ॾेखारींदो आहे ऐं इंसान बराबरि कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो आहे ऐं कूड़ ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो आहे एसि ताईं जो अल्लाह पाक जे वेझो कज़ाब यानी तमामु वॾो कूड़ो लिखियो वेंदो आहे। कूड़ छो ॻाल्हाईंदा आहियूं? कूड़ में पवण जा सबब कहिड़ा आहिनि? पहिरियों त माल जी लालच, जो ख़रीद ऐं फ़रोख्त में रक़म बचाइण या वधीक माल कमाइण जे लाइ कूड़ ॻाल्हाइण इहो आम ॾिठो वियो आहे। ॿियो मुबालगो करणु यानी ॻाल्हि खे वधाए सदाए बयानु करणु, इन जी आदत हुजनि। अहिड़ा माण्हू हद खां वधीक कूड़ो मुबालगो करण में मुब्तला थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह शयुनि जी मशहूरी एडवर्टाइज़मेंट में अहिड़ी तरह जी कूड़ी मुबालगा आराई आम आहे। टियों हुब्बे मदह यानी पंहिंजी तारीफ़ जी ख़्वाहिश। अहिड़ा माण्हू पंहिंजी वाह वाह जे लाइ कूड़ा वाक़िया ॿुधाईंदा आहिनि। नंबर चौथों फज़ूल ॻाल्हाइण जी आदत। पंजों अॼुकल्ह लिहाज़ रखण जे करे बि कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे। मिसाल तौरु कंहिं सुवाल कयो, असांजो खाधो तव्हांखे पसंदि आयो, त हुन मुरवत में चई छॾियो जी हा ॾाढो सुठो खाधो हुयो, हालांकि वाक़ई में हुनखे खाधो पसंदि न आयो हूंदो, त इहो बि कूड़ थींदो। कूड़ खां बचण जे लाइ कूड़ जे दुनियावी ऐं उखरवी तबाहकारी ते गौर कयो। मिसाल तौरु कूड़े माण्हू खां नफ़रत कंदा आहिनि, कूड़े माण्हू खां माण्हू नफ़रत कंदा आहिनि, उन ते एतिबार न आहे रहंदो, कूड़े ते लानत कई वई आहे ऐं कूड़ो दोज़ख में कुते जी शक्ल में बदिलियो वेंदो। अहिड़ी तरह गौर फ़िक्र कंदे रहण सां इंशा अल्लाहुल करीम सच ॻाल्हाइण ऐं कूड़ खां बचण जो ज़हन बणिजंदो।